जानिब जलवन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञाए मां सदको मुंहिंजा घोट मदीने वारा सद बार वञाए मां सदको मुंहिंजा घोट अज मूंसां गंजी पढ़ायो माशाअल्लाह अवाजा चेहरा ही बुधाइन था अवा हुजूर जा सच्चा गुलाम आयो अज हे नात मूंसां गंजी पढ़ायो मुंहिंजा जानिब जलवन वारा वल्लैल जुल्फन वारा मुंहिंजा जानिब जलवन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञाए मां सदको मुंहिंजा घोट मदीने वारा ही ॾींहुं जुड़ियो ही रात जुड़ी कुल तुंहिंजे करे कायनात जुड़ी कुल तुंहिंजे करे कायनात जुड़ी लौला कजलक बन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञाए मां सदको मुंहिंजा घोट मदीने वारा सभई पढ़ो सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीबिना सल्ले अला मुहम्मद हमद सलात खां बाद निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम सदर महफिल महबूब शख्सियत हाफिजुल कुरान सदा मेहरबान साईं हाफिज अब्दुल जब्बार भट्टी हुसैनी साहिब रौनक महफिल हाफिजुल कुरान सदा मेहरबान साईं हाफिज अब्दुल गफ्फार हुसैनी साहिब जीनत महफिल मुजाहिद अहले सुन्नत मोहतरम जनाब साईं हाफिज अब्दुल नबी हुसैनी साहिब आयल मेहमान मोहतरम जनाब साईं गुलजार अली कुरैशी हुसैनी साहिब बानी महफिल फकीर इमरान अली टगड़ हुसैनी साहिब ऐं अवां सभई हिन बा बरकत महफिल में आयल मुझे महबूब मदीने वाले साईं जा आशिको गुलामो फकीरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मूसा कावड़ा या इमरान सा कावड़ा जो सलाम जो जवाब भी न था बीहर दिल खोले जवाब जो अस्सलामु अलैकुम। अल्हम्दुलिल्लाह बेटा ही सही तो फरमाए अखियों उहे धार जिके पसन पिरिय यकीन कजो अज हिन महफिल जे मथा खुसूसन हिन गोठ जे मथा एडो त अल्लाह जो करम एडी त रहमत जी बरसात वसी थी शो जाथे अल्लाह जो कुरान ऐं मदीने वारे घोट जो जिक्र हलंदो आ उते रहमत ही रहमत होंदी आ बरकत ही बरकत होंदी आ। अल्हम्दुलिल्लाह अज तवां जी हिन जामे मस्जिद में कुरान पाक जो खत्म शरीफ पूरो थियो आ आऊं अवां सभनी के हिन कुरान पाक जे खत्म शरीफ जो लख लख मुबारक हो जा डाढिया चो खैर मुबारक जेतरी कुरान सा मोहब्बत आ ओतरे आवाज सा चो खैर मुबारक। वो कुरान जी महफिल में उहे ईंदा जन के कुरान जी मोहब्बत होंदी ऐं हिन महफिल में उहो ईंदो जंहिंखे मदीने वारो साईं घुराए ॿिए कंहिंखे दम ई नाहे ताक़त ई नाहे हेॾो सारो ॻोठ आहे एड़ियूं 10 मस्जिदूं हुजनि पोइ भी जमायत अवाम वधी वेंदी पर अल्हम्दुलिल्लाह जमायत त गंजाई आहे चवण जो मक़सद इहो आहे हिते उहो ईंदो जंहिंखे हसन हुसैन जो नानो पाण घुराए बाक़ी को अॼु ॻोठ में को कासलेट कंपनी फनकार अचे हा या शैतानी महफिल हुजे हा ॻोठ वारा कर्ज खणी भी पहुचना एड़े सोने हाफिज कुरान पाक जो खत्म पूरो कयो आहे ॻोठ जा न आया आहिनि अफ़सोस अफ़सोस पोइ भी ॿाहिरी जमायत पहुती आहे।
अल्लाह जखा राजी थींदो उहो ईंदो मां भला पंहिंजो मथो तो कोन फाड़ींदुसि अल्लाह तव्हां खे ख़ुशि रखंदो यकीन रखजो जेके भी तव्हां आया हो केर भी आयो किथां भी आया हो रब सभिनी खे ॼाणे थो सुञाणे थो जॾहिं आख़िर में हाफ़िज़ साहब हथ खणी दुआ घुरंदो रब करीम तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए छॾींदो हाणे देख नाहे करणी असां भी मुसलसल प्रोग्रामन में आयूं अल्लाह तव्हां खे ख़ुशि रखंदो तव्हां जेके दोस्त पोइते वेठा हो मेहरबानी करे थोड़ो वरती सूरीअ जो साईं हाफ़िज़ साहब तू हेॾां अच छो जो मां तकरीर ते वेहंदो आहियां न पोइ घरनि मां माण्हू भॼंदा आहिनि इहा मदीने वारे साईं जी निगाहे करम ऐं मुर्शिद कंबर वारे सोणे सैयद जी निगाहे करम मेहरबानी करे जेके पोइते वेठा वरती सूरीअ जो भला सिंधी नथा समझो छा डिजो छो था असां अहले सुन्नत वल जमात जे आलिमन जे खीसे में वध तस्बीह हूंदी आ हम बारूद वाले नहीं हम दरूद वाले हैं अॻिते सूरीअ जो हाणे हिन खे वेहण न ईंदो इमरान खे क़ुरान मदीने कढई वाह जो तूं मां फाथाऊं असां हेॾे अच त दस्तगीर जी ड्रोही विछाए हे बि अज़ारो साईं खादिम आ 20 दफ़ा चयो तव्हां हिते वेह वेह हाँ हे बिस्तरियान हे तेल विझंदो अल्लाह खुश रखंदो सभिनी खे सभई हाणे इश्क ऐं मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सलाह जरी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब ए गोठ हिस्ब चांडे वारा आहिन भी पक्का सच्चा आशिक रसूल पर मुझो चवण नथा वठन नंढड़ो मौलवी आया तडे ओ मुझा मौला अज तुझे पाक कुरान जे खत्म वारी महफिल आ ओ मुझा मौला अज हिन महफिल में जेको आवाज सा इश्क सा मोहब्बत सा सलात पढ़े ओ मुझा मौला उन पंजे बाले के हिन साल बैतुल्लाह जो ऐं गुंबज खजरा जो दीदार ओ मुझा मौला जेको न पढ़ाए न बस सदाई हिन गोठ में रहल हुजे हाणे जेको मदीने हलण थो चाहे जल्द में पंहिंजो हथ मथे खणे सभई हलंदो मदीने तू ही तो करी भला कराची खां मोटंदे छा मथे गरबा में सूरत नथो पवई अबा हलंदो मदीने हाणे हिकड़ी सीट आ मां हर तकरीर में पढ़ंदो आहियां पोइ मुंहिंजी इंजन तपदी आ बस इहा गॾिजी पढ़ायो पोइ तव्हां खे मुस्तफा जो शान ऐं मुर्तज़ा जो शान ॿुधाए ठव थो करायां मैं हां इश्क जे देता मंगता सरकार मदीने दा मैं हां इश्क जे देता मंगता सरकार मदीने दा हिक 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 भेरा करा दीदार मदीने हलंदो न मदीने मां भी ताज़ो ताज़ो मदीने खां आयो आहियां मदीनो मदीनो जन मदीनो ॾिठो आहे मदीने जी ख़बर उन खां पुछ हे आशिक़े रसूल ॾिसो था न हे साईं जो नालो नथो अचे हिन वांगुरु पढ़ायो मैं हां इश्क जे देता मंगता सरकार मदीने दा हिक 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 भेरा करा दीदार पोया पोया आलो वारन के मारियो था वञा हिक 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 भेरा करा दी डाडी सिंगे है में को साई तेरे शहर मदीने दी डाडी सिंगे है में को साई तेरे शहर मदीने दी हुब 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 है तेरी मैं हुबदार मदीने दा मैं हां इश्क जे देता मंगता सरकार मदीने दा हिक 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 भेरा करा दी अल्लाह कंदो सभई हिन गोठ वारा मदीने जो दीदार कंदो ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम जे अंदर इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु
गफूरुर रहीम। जंहिंखे क़ुरान वॾियो ॾाढियां चवे सुभान अल्लाह। ॿुधंदव न क़ुरान दुनिया में बचो तो क़ुरान आ। मुझा मुर्शिद कंबर वारा फरमाईंदा आहिनि ज़हर के शक्कर बणा इन जे घुरी क़ुरान पढ़, बुज़ के नर शेर बणा इन जे घुरी क़ुरान पढ़, जे घुरी झुगो सरासर नूर थे तो क़ुरान पढ़, जे घुरी बीमार शिफा थे त अल्लाह जो क़ुरान पढ़। अॼु क़ुरानी में फिला सुकून सां वे इंशाअल्लाह तोखे अहिड़ो तो मज़ो ईंदो, अहिड़ो तो सुकून ईंदो जीअं मशीअ खे पाणीअ में करार ईंदो आहे। हेॾे तवज्जो हिन आयत करीमा जे अंदर अल्लाह पंहिंजनि बाननि सां वापार करण थो चाहे। वापार अॼु कहिड़ा कहिड़ा उहे ख़ुशि नसीब जेके अल्लाह सां वापार कंदा, जेके कंदव हथ मथे घणो घणा नथा खणनि ड्रिजन दम दा कस लगे। अड़े हे दुनिया जो वापार थोड़ी आ, इमरान जे दुकान वारो वापार थोड़ी आ, हे अल्लाह जो वापार आ। अल्लाह जे वापार में फायदो ही फायदो आ। अल्लाह जे वापार में कस लगंदी न। दुनिया में ब मानू वापार कंदा वो न ठहंदा, उन्हनि खे ठाहिण वास्ते हिकिड़ो शाहिद जरूर हूंदो आ। ओ मुदा सोना अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब मदीने वारे घोट सां मुखातिबा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ओ मुदा महबूब ओ मुजा दिलबर नबी मां अल्लाह पंहिंजनि बाननि सां वापार करण थो चाहियां, पर शाहिद तू मुझो महबूब थी। अल्लाह फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। ओ मुझा महबूब पंहिंजी उम्मत खे फरमा, पंहिंजनि गुलामनि खे फरमा, जे कॾहिं मां अल्लाह सां दोस्ती रखण था चाहिनि, मां अल्लाह जो कुर्ब हासिल करण था चाहिनि, पूरो पूरो माले तवज्जो कजो इल्मी ॻाल्हि आ। ओ मुझा सोना तुझे नबी मुझे नबी जग जे नबी रब जे नबी अल्लाह के अर्ज कयो ओ मुझा मौला तुझा बाना मुझा उम्मती तुझे हुक्म मूजिब जे कॾहिं तो अल्लाह सां दोस्ती रखण था चाहिनि, नमाज पढ़ण रोजा रखण हज कन, अल्लाह फरमायो ओ मुझा महबूब हिन आयत करीमा जे अंदर नमाज जो जिक्र नाहे, रोजे जो जिक्र नाहे। ओ मुझा महबूब हिन आयत करीमा जे अंदर सिर्फ इहो हुक्म फतबिऊनी तो महबूब सां मोहब्बत कन, मां अल्लाह जो वापार इहो आहे। वॾे शान वारो वॾे शान वारो असांजो नबी खुदा खे प्यारो, असांजो नबी असांखे जंहिंखे हुजूर प्यारो हथ खणी असांखे हा प्यारो, असांखे हा प्यारो असांजो नबी वॾे शान। ओ मुझा सोना अॼु मूंखे राज़ी न कयो, साईं हाफ़िज़ साहब खे राज़ी न कयो, अदे इमरान खे राज़ी न कयो। अॼु राज़ी करणो आहे तो मदीने वारे घोट खे राज़ी करणो आहे। तव्हां चवंदो साईं आवाज़ भलो नाहे मौली साहब असां कीअं चऊं। ओ मुझा सोना मुझो महबूब मदीने जो सरदार आवाज़ खे न ॾिसंदो आहे, सूंह खे न ॾिसंदो आहे, ज़ात खे न ॾिसंदो आहे, मिल्कियत खे न ॾिसंदो आहे। हा हसन हुसैन जो नानो ॾिसंदो आहे त इश्क ऐं मोहब्बत खे ॾिसंदो आहे। इन करे शर्मायो न। अॼु हिन इलाइक़े वारनि खे ख़बर पवे त कंबर वारे सोने सैयद जा फ़कीर सुजाग वेठा आहिनि। शर्मायो न, बुलंद आवाज़ां जो वॾे शान वारो वॾे शान वारो असांजो नबी खुदा खे। कार वारा मिस्त्री ॾाढा चओ वॾे शान वारो वॾे शान वारो असांजो नबी खुदा खे। अल्लाह तव्हांखे खुश कंदो थोरो मौज़ूअ खे सिधो कयां। अल्लाह फरमायो ओ मुझा महबूब बस मां अल्लाह जो इहो वापार आ फतबिऊनी तो महबूब सां मोहब्बत कर, तोसां हा सही सही प्यार कर, तुंहिंजी ताबेदारी कर। ओ
प्रगड़ फकीर ओ हिस्ब चांडे जे गोठ वारो पूरो पूरो माडे तवज्जह कजो मुझे महबूब अल्लाह के अर्ज कयो ओ मुझा मौला ओ मुझा मौला मुझा उम्मती तुझे हुक्म हो जिब मां मुस्तफा सा मोहब्बत कर मुझी ताबेदारी कन पो उन्हन के केड़ो इनाम अता कदे अल्लाह फरमायो ओ मुझा महबूब तोखे खबरात है पूरी कायनात मां अल्लाह तो मुस्तफा जे सदके पैदा फरमाया ओ मुझा महबूब जेके तोसा सही सही मोहब्बत कंदा मां अल्लाह उन्हन के दुनिया में तरह तरह जे नेमतुन सा माला माल करे शरीद से दुनिया में इज्जत वारो बनाए शरीद मान ओ मुझा महबूब खास मां अल्लाह इहा मेहरबानी कंदो मान युहब्बुकुमुल्लाह युहब्बुकुमुल्लाह ओ मुझा महबूब जेके तोसा सही सही मोहब्बत कंदा मां अल्लाह उन्हन के पंजो दोस्त बनाई दुस मुझा जानिब जलवन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञाए मां सद को मुझा ओ फकीर गुलाम हैदर खखरानी डाढ़िया चो वंजा जानिब जलवन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञाए मां सद को मुझा अल्लाह तव्हां जा बेड़ा पार कंदो भलारी राता भलारो महीनो आ भलारी जगह भलारो जिक्र हले पियो अज अल्लाह करम कंदो ही कंदो हेरे तवज्जह अल्लाह फरमायो फत्तबिऊनी ओ मुझा महबूब जेके तोसा सही सही मोहब्बत कंदा युहब्बुकुमुल्लाह मां अल्लाह उन्हन के पंजो दोस्त बनाईंदुस जी कुरान डाढ़िया चो जी कुरान अब कुरान कुरान जेको कुरान के न मने वो केर डाढ़िया डाढ़िया चो अब हेरे तवज्जह एकड़ा मानू दा चवन असा जी मदीने वारे घोट सा मोहब्बत पर आहे असा जेड़ो या मोहब्बत कसम अथव अल्लाह जो सही बुधायो असा जी हुजूर सा मोहब्बत असा हुजूर जे मथा कलमो पढ़ियो आ पर हुजूर के भित जे परियां भी खबर ना है इल्म गैब जो कोने या मोहब्बत ना है इनके चइबो आ मुनाफिक मां तो चवा मदीने वारे घोट सा मोहब्बत कर तो मुर्शिद कंबर वारे सोने सैयद जेडी मोहब्बत कर मदीने वारे घोट सा मोहब्बत कर हजरत सईद मोहम्मद कासिम मशहूरिन वारे साईं जेडी कर हाँ हाँ महबूब सा मोहब्बत कर तो हुजूर पीर मिठा रहमतुल्लाह ताला अलैहि जेडी कर ओ मुझा सुना हेरे तवज्जह अल्लाह फरमायो फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह ओ मुझा महबूब जेके तोसा सही सही मोहब्बत कंदा युहब्बुकुमुल्लाह मां अल्लाह उन्हन के पंजो दोस्त बनाए शरीद से ओ मुझा सुना जंजी रब सा दोस्ती थी वने इन खां वधीक बियो केड़ो इनाम आ मुझे महबूब अल्लाह के अर्ज कयो ओ मुझा मौला जेके मां मुस्तफा सा मोहब्बत कंदा युहब्बुकुमुल्लाह उन्हन के पंजो दोस्त बनाईंदे जो कुछ अता कंदे न अल्लाह फरमायो वयगफिर लकुम ज़ुनूबकुम ओ मुझा महबूब मां अल्लाह उन्हन जा सभई गुनाह भी बख्शे शदीद से वल्लाहु गफूरुर रहीम ओ मुझा महबूब तोखे खबरात मां रब वडो बख्शणहार मेहरबान आया ओ मुझा सोना अल्लाह जो इहो वापारा हिन वापार में का भी तकलीफ कोने बस अल्लाह फरमायो मुझे महबूब सा तव्हां सही सही मोहब्बत कयो मां अल्लाह तव्हां सा मोहब्बत कंदुस ओ मुझा सोना हिन दुनिया जे अंदर अल्हम्दुलिल्लाह मदीने वारे घोट सा सही सही मोहब्बत कन था त अहले सुन्नत वल जमात वारा मोहब्बत था कन मां मञा थो तव्हां जी हुजूर सा मोहब्बत असां जी हुजूर सा मोहब्बत मां ये चवंदो आहियां मदीने वारे घोट सा मोहब्बत कर त हजरत सैयदना बिलावल जेड़ी मोहब्बत कर डाढ़िया चओ सुभान अल्लाह
वो हजरत बिलाल जेको शक्ल जो सादो जुबान जो बातो ओ मुझा सोना एडो तो मुझे महबूब मदीने वारे घोट के प्यारो हो जो कदे कदे हसन हुसैन जो नानो बिलावल के सॾे चपन ता चुमी वठंदो हो रसूलुल्लाह बिलावल खां शोगियो चुमी वठे इन करे चुमी पियो वठे जो हजरत बिलावल जे सीने में फतबिऊनी मुस्तफा जी मोहब्बत हुई ओ मुझा सोना वो हजरत बिलावल के उम्मिया बिन खलफ काफर टांडन जे मथा सुमारे सीने जे मथा मणन जो पत्थर रखी करे चवंदो आ ए बिलावल महबूब के छॾ मां तोखे दुनिया दौलत ॾियां दुनिया में इज्जत वारो बनाया है कुर्बान हजरत बिलावल जे शान ता उम्मिया बिन खलफ काफर के चवंदो आ ओ उम्मिया मां तोखे भी थुकणा तुझी दुनिया के भी थुकणा हे तो मां बिलावल जी हिकड़ी जाना अल्लाह हजार जानू दे मां मुस्तफा जे मथा कुर्बान करण जे लिए तैयार आया ओ मुसलमान भाई रो मुझे चवण जो मकसद ही हुआ मुस्तफा सा मोहब्बत कर तो बिलावल जेरी मोहब्बत कर हजरत बिलावल उम्मिया काफर के छापियो चवे असा सिरदा सौदा कर बैठे हाँ हाँ असा सिरदा सौदा कर बैठे नाल माही तेरे लगिया दिलिया असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिरदा कुछ कोने व दुनिया में ओ प्रगड़ फकीर कुछ कोने व दुनिया जा यार मतलबी खेसे में पैसा होंदा पासो वठंदई पैसा निकता वरी बे जो पासो वठंदा खुदा जो कसम वफादारा तो मदीने जो साईं वफादारा अज हिन कुरान पाक जी महफिल में इकरार करे चओ असा भी मुस्तफा सा सौदो कंदासे जेके कंदो गजी चओ असा सिरदा सौदा कर बैठे नाल माही तेरे लगिया दिलिया असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिरदा सौदा कर बैठे ओ मुझा सोना मुस्तफा सा मोहब्बत कर त अबू बकर सिद्दीक जेड़ी मोहब्बत कर उमर फारूक जेड़ी मोहब्बत कर उस्मान गनी जेड़ी मोहब्बत कर हा हा मदीने वारे घोट सा मोहब्बत कर त हजरत उकाश जेड़ी मोहब्बत कर हेरे तवज्जो हे अजीम मुस्तफा जो मौजूदो तवा के बुधाइण तो चाया यो मौजूदो हिन आशिक रसूल जे सदके तवा के बुधाया तो ओ मुझा सोना हजरत उकाश अना हुजूर जे मथा कलमो न पढ़ियो आ मुस्तफा जे मथा ईमान न आंदो आ हजरत उकाश जी अमड़ अजीब मंजर डिठो छा डिठई ते हे चोडी जो चंद्र आसमान ता लही मदीने वारे घोट जी मोहरे नबूवत के चुमियो पियो दे वड्डे शान वारो चाचा मेहनत माधो कया पानी वरी तू थी पी भली पी वरी वरी पी पर मूसा है गडजी भी पड़ा वड्डे शान वारो असा जो नबी खुदा के ओ इयो मुवारो भाइटो चुप कई वेठो आ अबड़ो फकीर वड्डे शान वारो असा जो नबी खुदा के चाचा डाढा पढ़ाई दे कुराड़ो नथी दे असा के आवाज मदीने पहुंचायो असा के हे दस्तगीर वारो पासो कलंदर वारे पासे की मारियो थो हेनो वेठा भी कुल ठुल्ला मतर आइन ना कुराड़ा वेठा आइन वो भी तवा के मारियो था वजन बुलंद आवाज सा असा के हा प्यारो असा जो नबी वड्डे शान वारो
ओ मुझा सोना मुस्तफा जो शान बुधी वठो यो मंजर हजरत उकाश जी अमर डिठो छा डिठई तो चोरीअ जो चंड आसमान ता लही महबूब जी पाक मोहरे नबूवत के चुमी पियो दे ओ मुझा सोना हजरत उकाश जी अम्मा कलमो पढ़ी मुसलमान थी महबूब जे मथा ईमान आदई पंहिंजे पुत्र हजरत उकाश के सॾे करे चई ओ पुत्र उकाश कदई भी टाइम मिलई पहिरियां ते इन महबूब जे मथा कलमो पढ़ी मुसलमान थी ऐं जॾहिं भी टाइम मिलई इन महबूब जी पूरे नबूवत के चुमी ॾिजां चुमी ॾिजां चुमी ॾिजां अबा हिलाली बच्चो अमर जी वसियत के पूरो कंदो आ ओ मुझा सोना हजरत उकाश रात दी अल्लाह रब्बुल आलमीन जी दरबार में दुआऊं पियो घुरे ओ मुझा मौला अमर जी वसियता वो टाइम आण उहा घड़ी आण त महबूब जी मोहरे नबूवत के चुमी ना ओ फकीर इश्क लगई त खबर पवई इन महबूब जे इश्क जी खबर मुझे मुर्शिद कंबर वारे सोने सैयद खां पुछ खुदा जो कसम केर जो मदीने जो नालो खणदो आ कंबर वारे सोने सैयद जे अखिन में बूढ़ा वही दाहिना ओ फकीर हेडे तवज्जो सुकून सा बुध मां हलो वींदो माए वरी सिकंदे तड़पंदे हिन प्रोग्राम जे लए हेडे तवज्जो ओ मुझा सोना अल्लाह हर बानी जी ॿुधंदो आ आखिरकार अहिड़ो टाइम आयो मुझो महबूब मस्जिद नबवी में सभनी असहाबन के फरमाए पियो ऐ मुझा असहाब अन करीब मां मोहम्मद करीम तवां खां जुदा थियण वारो आहियां अन करीब मां तवां खां मोकलाइण वारो आहियां छो जो मां मुस्तफा के पंहिंजो रब करीम सॾे रहियो आ ऐं मुंहिंजा गुलाम ऐं तव्हां जो कंहिंजो बि माॾे हक़ आ मां मुस्तफा खां वठे मां मुस्तफा ॾियण जे लाइ तयार आहियां ओ मुंहिंजा सोना उहो दुनिया जे अंदरि कहिड़ो इंसान आ जेको चवे थो मुंहिंजो महबूब जे मथां हक़ आ न असांजे मथां मुस्तफा जा थोरा हिन इंसान बहरहाल उन्हनि असहाबन जे विच में हजरत उकाश भी वेठो हो उकाश पियो चवे अरे उकाश के इश्क पियो चवे ऐ उकाश वारो लगो थे हजरत उकाश उची भी करे अर्ज कंदो आ या रसूल अल्लाह मुझो अवाडे हक़ आ हुजूर फरमायो केड़ो हक़ आ या रसूल अल्लाह फलानी जंग में तवा मुजी पुठीअ ते लकुण हयो हो अज मां तवा के लकुण हणदुस हालांकि कूड़ पियो होने कूड़ हिकड़ो कूड़ जायज़ आ हिकड़ो नाजायज़ आ मसलन बजणा पाण में नथा ठहन तव्हां जे करे कूड़ हणी उन्हनि खे ठाहींदो इहो कूड़ जायज़ आ बाक़ी हरू भरू कूड़ हणन लानतुल्लाह अलल काज़िबीन उन जे मथां अल्लाह जी लानत हूंदी आ हाणे हज़रत उकाश जी पुठीअ ते हुजूर लकुण कोन हयो ऐं उकाश हुजूर के ये भी न पियो चई सके साईं पंहिंजे जिस्म असर तां यो पहिराण लायो या बेअदबी आ ये भी न पियो चई सके पो मुस्तफा जो अड़े मौजू ते गाल बोल कई हजरत उकाश के इश्क चयो ऐ उकाश जे वारो लगो थई उथी भी अर्ज कर या रसूल अल्लाह फलानी जंग में तवा मुजी पुठीअ ते लकुण हयो हो ओ मुझा सोना अल्लाह रब्बुल आलमीन तुझे मुझे महबूब के हर शय जो इल्म अता करे छॾियो आ महबूब दिल जे हाल खां वाकिफ़ा महबूब आशिकन के सुञाणे पियो बहरहाल मुझे महबूब हजरत सलमान फारसी के फरमायो ऐ सलमान वञ लकुण खणी आ फतबिऊनी हे मुस्तफा जी मोहब्बत जो मकाम आ ओ मुझा सोना जियो जो मुस्तफा जे पाक हथन में लकुण आयो हुजूर पंहिंजे पाक हथन सां लकुण हजरत उकाश जे हथन में ॾिनो ओ मुझा सोना हजरत अबू बकर सिद्दीक रोई हजरत उकाश के अर्ज कंदो आ ऐ उकाश खुदा जे वास्ते महबूब के लकुण न हणजा इन हिकड़े लकुण जे एवज़ मां अबू बकर सिद्दीक के 100 लकुण हण उमर फारूक
फारूक उठी बीठो, उस्मान गनी उठी बीठो, मौला अली हैदर करार उठी बीठो। ओ मुझा सोना मुझे महबूब मदीने वारे घोट असहाबन के फरमायो, ऐ मुझा असहाब तमाम माठ करे वे हो, मां जानिया मुझो यार उकाश जाने, फत्तबिऊनी अल्लाह फरमायो मुझे महबूब सां मोहब्बत कंदो, युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां खे पंहिंजो दोस्त बनाईंदो। ओ फकीर इमरान हेॾे तवज्जो, हुजूर हज़रत उकाश जे हथन में जीअं जो लकुण ॾिनो, हज़रत उकाश सरकार जे वेझो आयो, अखियुनि में ॻोढ़ायो, ज़ारो कतार रोई करे अर्ज़ कंदो आ, अखियूं 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 तो में सुतरी तू अखियुनि में आही, अखियुनि खे अब्दुल लतीफ़ चे तू भाई न भाई, पर अखियूं अॼु ॾींहं ताईं मोहम्मद हुयो तुंहिंजे आसरे। या रसूल अल्लाह तव्हां मुंहिंजी पुठीअ ते जॾहिं लकुण हयो हो, मुंहिंजे जिस्म अतहर ते कपिड़ो कोन हुयो। ओ मुंहिंजा सोना अजीब मंज़र हो, अजीब घड़ी हुई। अॼु हज़रत उकाश मोहरे नबूवत जो पाण ते दीदार करे थो, पर सभिनी सहाबन खे भी दीदार कराए थो। मुझे महबूब पंहिंजे जिस्म अतहर तां जीअं जो पहिरान मुबारक हटायो, हज़रत उकाश या रसूल अल्लाह जो नारो हणी लकुण खे फिटी करे महबूब जी मोहरे नबूवत खे चुमी ॾेई करे अर्ज़ कंदो आ, या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा महबूब मां केरु थींदो आहियां, मां कहिड़ी मां जो पुटु आहियां जो तो महबूब खे लकुण हणा। या रसूल अल्लाह अमर जी वसीयत हुई, सालन जा साल गुज़री चुका, इन मोहरे नबूवत जे दीदार लाइ दिल तड़पे पई, दिल दाहूं पई करे। मां हर वक्त ये चवंदो हुउसि, अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि, अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पैशल। चवो न सभई, अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि, असांजी यारी क़बूल पैशल, असल खां आया अव्हां जी बानी, असल खां आया अव्हां जी बानी, ही बंदी बेकारी क़बूल पैशल, ही बंदी बेकारी क़बूल पैशल, अव्हां जा आशिक हज़ारे आहिनि। उमरा सोना हज़रत उकाश जीअं जो मोहरे नबूवत खे चुमी ॾिनी, हेॾे तवज्जो मुझे महबूब फरमायो, उकाश मोहरे नबूवत खे चुमी ॾिनी आ, मोहरे नबूवत जो दीदार कयो आ। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, हाणे जेको भी हज़रत उकाश जो दीदार कंदो, अल्लाह उनखे जन्नती बनाए छॾींदो। लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना, लगी तुझी तार सभई चओ, लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना, असहाबी पहिरो नंबर, असहाबी पहिरो नंबर, प्यार में हा परवाना। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, फत्तबिऊनी मुझे महबूब सां सही सही मोहब्बत करो, युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां खे पंहिंजो दोस्त बनाए छॾींदो। अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई आहे न बाबा? मता परावा बंगला ॾिसी, पराई मिल्कियत ॾिसी पंहिंजे ईमान खे हेॾे हेॾे करी, ये गरीबाणा मन अखियुनि ते रख। हे ॿिनि ॾींहंनि जी ज़िंदगी आहे मुस्लमान भाउ, ॿिनि ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, हिकु ॾींहुं मौत अचणो आहे। ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾींहुं मुस्तफ़ा जे आशिकनि जो शान ॾिस,
दुनिया में केर कमी दो मदीने जो साईं, कबर में केर कमी दो डाढ़िया डाढ़िया जो केर कमी दो मदीने जो सरदार कमी दो। ये दुनिया जा यार कम नहीं दा। अजकल मुसलमान पंहिंजे ईमान के खपाइन था, पंहिंजे ईमान के पैसनि जी लालच में खपाइन था। क़यामत जे ॾींहुं भी कम ईंदो त मदीने जो सरदार कम ईंदो। छो जो असां खतीबन जी बस हाणे इहा वनी गाल बीठी आ त मुसलमानन जे सीने में मुस्तफा जी मोहब्बत अचे। मुस्तफा जी मोहब्बत ईंदी वो शैतान भी हमलो न कंदो, दुनिया जो मुनाफिक भी हमलो न कंदो। सीने मां मुस्तफा जी मोहब्बत वही पो शैतान भी हमलो कंदो तो मुनाफिक भी हमलो कंदो। चवण जो मकसद इहो आ क़यामत जे ॾींहुं भी मदीने जो सरदार कमी दो। ये जेको सिज ॾिसो था, सिज अॼु केॾी इन में तपशी केॾो झोलो अबा हुई तपश। क़यामत जे ॾींहुं इन सिज खे अल्लाह हुकुम कंदो एॾो त तपंदो जीअं कोयलो बाह में ॻाढ़ो लाल हूंदो आहे, ज़मीन ये ॻाढ़ी लाल थी। हर को पंहिंजे पघर में ॿुॾंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, केर कंहिंखे कम न ईंदो। उन क़यामत वारे ॾींहुं भी हुजूर अल्लाह खे अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला आलिम तू खण, हाफ़िज़ तू खण, आबिद तू खण, ज़ाहिद तू खण, मुफ्ती तू खण, परहेज़गार तू खण। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा महबूब तू केर खण दे। हुजूर अर्ज़ कंदो ओ मुंहिंजा मौला मां मुस्तफा खे पंहिंजा गुलाम जेके दुनिया में मां मुस्तफा सां मोहब्बत कंदा हा, प्यार कंदा हा, ओ मुंहिंजा मौला उहे मांखे गुनहगार उम्मती ॾे, मां गुनहगारन खे भाकुर पाए जन्नत में वठी वञा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। तवज्जो अजीब रिवायत तव्हां खे ॿुधायां थो, जॾहिं महबूब सारी पंहिंजी उम्मत जन्नत ॾांहुं मोकिलींदो, आख़िर में मुंहिंजो दिलबर नबी जीअं जो जन्नत जे दरवाज़े ते ईंदो, ओ मुंहिंजा सोना काफ़ी सारा मुसलमान गुनाहन जे करे ओ साईं अब्दुल जब्बार भट्टी जहन्नम में हूंदा। ओ मुंहिंजा सोना हेॾे तवज्जो कयो, महबूब जिया जो जन्नत जे दरवाजे ते पहुचंदो उहे जहन्नमी मुसलमान मुस्तफा जे पाक चेहरे के दिसी करे अर्ज कंदा, ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं, खुश भी हैं, आखिर तेरे महबूब की उम्मत में हैं। या रसूल अल्लाह बराबर असा खा दुनिया में गलतियों थियो, गुनाह थियो, अज कयामत जो ॾींहुं जहन्नम जे अजाब में गिरफ्तार आयो। या रसूल अल्लाह असा जी मदद कर। वो जहन्नमी मुसलमान ये चवंदा, सार लह जा ऐ सहारा बेसहार न जा, केर खण दो बाहर तोरिया ऐबदार न जा। गजी पढ़ाईंदो पढ़ाईंदो को न को दिल में दुख हूंदो, तहां खे भी को न को दिल में इरादो खणी आया हूंदो। ये लफ्ज़ गजी चओ, अज तहां जा भी बेड़ा पार थी वेंदा। सार लह जा ऐ सहारा बेसहार न जा, केर खण दो बाहर तोरिया ऐबदार न जा। ओ मुंहिंजा सोना मुंहिंजो महबूब अल्लाह के अर्ज कंदो, ओ मुंहिंजा मौला मां मुस्तफा ये जन्नत में नवीदो माए जैसी तई ये मुंहिंजा गुनहगार उम्मती जहन्नम मां कदी जन्नत ॾांहुं न मोकिली दे। अल्लाह फरमाईंदो, ओ मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजो कहिड़ो अंगल न मञियो आहे, केड़ो तुझो सवाल न मञो आ, तो जीअं चयो वा मां रब ईअं कयो आ। मुंहिंजा महबूब मां हर नबीअ खे पंहिंजी मर्ज़ीअ सां ठाहियो, मगर तो महबूब खे तुंहिंजी मर्ज़ीअ सां ठाहियो। ओ हसीना आया लखे दुनिया में, हसीना आया लखे दुनिया में, हबीब जहिड़ो आयो न ईंदो, हबीब जहिड़ो नबी त सुहिणा भला सभई पर, हुजूर जहिड़ो
अबा केर थींदो साईं जड़ो ॾाढा जो केर थींदो पोइ सभई चओ हुज़ूर जहिड़ो को छो न थींदो उमरा सोना अल्लाह फरमाइंदो जेके भी मुझे महबूब जा उम्मती जहन्नम में आयो जहन्नम खां बाहर निकरो उमरा सोना किताब लिखन था जियो जो जहन्नम खां बाहर ईंदा उन्हनि जा चेहरा कारा हूंदा कोयले जे मिसल हूंदा अल्लाह के हुजूर अर्ज़ कंदो ओ मुंहिंजा मौला ये मां पंहिंजा गुलाम इन सूरत में जन्नत न वठी वेंदो माए ओ मुंहिंजा मौला मांखे सोना बनाए दे सोना बनाए दे अल्लाह रब्बुल आलमीन नहरुल हयात नदी के हुक्म कंदो जेका जन्नत जे अंदर मौजूद आ उहा नहरुल हयात नदी मुस्तफा जे कदमन में पहुंचंदी अल्लाह फरमाइंदो मुंहिंजा महबूब सभनी पंहिंजन गुलामन के चओ इन नहरुल हयात नदी में टुबी हणदा वञा टुबी हणदा वेंदा जीअं जो ॿाहिरि निकिरंदा तो उन्हनि जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा फत्तबिऊनी अल्लाह फरमायो मुझे महबूब सा मोहब्बत कयो मोहब्बत जे एवज़ युहिब्बुकुमुल्लाह मां अल्लाह तव्हां के पंहिंजो दोस्त बणाईंदुस पीरन जो पीर हुजूर मीर मिठा रहमतुल्लाह तआला अलैहि जो फरमायो उठंदे बहंदे सिफत सना कर ओही अरबी ते सल्लू अला पढ़ फत्तबिऊनी सिर को झुका कर युहिब्बुकुम दर्जे पैदीर जे तू चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदीर जिथा भी वेखी नाम मोहम्मद चुम 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 अखियां ते लैंदी रह इन खुशी में बुलंद आवाज़ सां वॾे शान आशिक थकंदा नाहिन तव्हां हाणे ई थकजी पिया हो अॼु सहरी ताईं मां तकरीर कंदुसि वेहंदो जेको न वेहंदो हथ मथे खणो इहे न वेहंदा भली न वेहो मां तकरीर कंदुसि वॾे शान वारो असांजो नबी ख़ुदा वड़े वा मिस्त्री अल्लाह ख़ुदा कंदे वॾे शान वारो असांजो नबी पैसा भी घोर पर ये भी जो वड्डे शान वारो असांजो नबी ख़ुदा के प्रगड़न के प्यारो हिकड़ो जणो न बस ॿिया कोन हिकड़ो ॿिया बि आहिनि प्रगड़ हाणे जंहिंजो नंबर अचे मूंसां पढ़ाईंदा हलो साईं हाफ़िज़ मूंखे ज़ातू ॿुधाईंदो हल प्रगड़न खे सभिनि खे प्यारो खखराणिन खे कुरैशिन खे प्यारो भट्टिन खे प्यारो असांजो नबी वॾे आख़िरी दफ़ो हथन खे लोॾाए जो वॾे शान मां तव्हां खे दुआ थो कयां हिन महफ़िल मां जीअं घर वींदो सुम्हंदो घोघरे जा ॿटका हूंदव ॿटका अॼु निंड में बि ईअं चवंदो वॾे शान ॾिसो हवा भी असां सां गॾी चवे थी वॾे शान वारो इहो नथो पढ़ाए जेको दर ते बीठो आहे कटड़ू तो ना है ना लगे तो पंहिंजो दो सुने जड़ो मुंह दस हाणे हिकड़ा बाहर भी पढ़ाइन था पर अंदर ईंदा तो अल्लाह राजी थी दुनिया न थी दो वड्डे शान वारो असांजो नबी ख़ुदा के हाणे वरी कलंदर वारो पासो दस्तगीर वारे पासे के मारियो थो वञे मञण मुरादा वड्डे शान वारो असांजो नबी ख़ुदा के
उमरा सोना बस आखिर में ये चवंदुस मदीने वारे घोट सा मोहब्बत कर तो मुझे मुर्शिद अली मुर्तजा हैदर करार जेड़ी मोहब्बत कर। उमरा सोना को अस्पताल में जमदवा को काथे जमदवा को घर में जमदवा कुर्बान अली मुर्तजा दे शानता दुनिया सिक्के थी तो मौला बैतुल्लाह जो दीदार करा काबतुल्लाह जो दीदार करा बैतुल्लाह के ॾिसण सां इंसान जा गुनाह ये खत्म थी था वञा। हदीस शरीफा मदीने वारे साईं फरमायो जियां को ॿार मां जे पेट आईंदो आहे उमरा सोना काबतुल्लाह के ॾिसण सां गुनाह खत्म थी था वञा। कुर्बान अली मुर्तजा जे शान तां उन मुझे मुर्शिद अली जी आमद काबतुल्लाह जे अंदर थी आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ओ अली आहे दर अली आ सफदर जे हैदरी आयो तो गॾिजी पढ़ायो जे कटड़ू आयो तो भली चुप कयो वेठा हो जो। ओ अली आहे दर अली आ सफदर अली जो मुनकर खुदा जो मुनकर अली जो मुनकर अली जो मुनकर अली जो मुनकर अली जो नारो हणो प्यारो अली जो नारो आहे छुटकारो। अब मौला अली जो नारो छुटकारो आहे हाने जंहिंजे लाइ छुटकारो आहे साईं गुलजार ॿीहर नारो हणे पर चौथी गेर में आवाज कढो पहिरीं गेर में न। नारे रमजान जा रोजा तमा रखा है। अली अली बोल दीवाना अली अली बोल दीवाना अली सैयद व सखिया अली सैयद व सखिया भर दुई झोल दीवाना अली 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 पटियो पटियो मुनाफिक जी पाड़ पटियो अली 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 बोल दीवाना। उमरा सोना हाने आखिर में मौला अली जे शान जी तव्हां खे हदीस ॿुधाइण थो चाहियां जेको न ॿुधंदो हथ मथे खणे भली न ॿुधो मां पढ़ंदुसि। उमरा सोना हे अहिड़ी त हदीस आहे हिन हदीस ॿुधण सां मोमिन जो मुंहुं गुलाब जहिड़ो थी वेंदो ऐं मुनाफिक जो मुंहुं साईं हाफ़िज़ अब्दुल जब्बार जे पादर जहिड़ो थी वेंदो। हेॾे तवजह मुंहिंजे महबूब फरमायो हुब्बु अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु तअकुल ज़ुनूब कमा तअकुल नार। मुझे महबूब फरमायो अली मुर्तजा जी मोहब्बत गुनाहन के ये खत्म कंदी आ सरकार जे मिसाल ता कुर्बान। मुझे महबूब फरमायो जिया बाह काठन के सारे खाक करे छड़ी दी आहे। उमरा सोना अज जे कदे तमा चाहो था इन कुरान जी महफिल मां असा जा गुनाह खत्म थी वजन अब्दुल फत्ताह पंजी गाल न तो करे तो बात बंद करे न बात खोले बुलंद आवाज सां चो अली अली बोल दीवाना अली अली बोल दीवाना अली अली बोल दीवाना अली सैयद व सखिया अली सैयद व सखिया भर दुई झोल दीवाना अली अली बोल दीवाना। साईं हाफ़िज़ अब्दुल नबी नथो पढ़ाए दुख थो थे पटे भाईया चुप कई वेठो आहे अली अली बोल दीवाना।
हाने बी हदीस इन सोने हाफिज जे सदके पढ़ंदो जे तू न बुधंदो वरी भी हथ खणे हे चाचो इश्क में आ भूलजी पियो आ हेरे तवज्जो मुझे महबूब फरमायो वमन अहब्ब अलिया फक़द अहब्बनी वमन अहब्बनी फक़द अहब्बल्लाह। 3 दफा सुभान अल्लाह चो तो तर्जुमो बुधाया बस बस 3 का कम टपियो मुझे महबूब फरमायो जहां मुझे अली सा मोहब्बत कई उन मां मुस्तफा सा मोहब्बत कई जहां मां मुस्तफा सा मोहब्बत कई उन अल्लाह सा हसन हुसैन जे बाबे जाहो यार असा दीवाना हसन हुसैन जे बाबे जाहो यार असा दीवाना हैदरी आयो सुभान अल्लाह हैदर जा परवाना अजहिन महफिल में हरदास मौला अली जाना नारे हैदरी 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 ओ यो टोपी वारो न धोणे लेशो अल्लाह तमा के खुश रखदो हेरे तवज्जो अली अलिया चवण इबादत अरबी में जे फरमायो अजो की सोनी महफिल में जहां जिक्र अली जो करायो ओ इमरान हे तुझो खर्च सजायो आ मुंझ न सुस्त नथी हे तुझो खर्च सजायो आ अल्लाह दी राह में 10 रुपया ॾींदो तव्हां खे 100 मिलंदो भली आजमाए ॾिसो अली अलिया चवण इबादत अरबी मिठे फरमायो अजो की सोनी महफिल में जहां जिक्र अली जो करायो मौला जाने मौला जाने मौला जाने खटी वयास आहिन भागन वारा नारे हैदरी ओ नारे ओ नारे ओ नारे उमरा सुना बस आखिरी गाल मां भी थकजी पियो आया भुख भी लगी आ मानी खाइणी आ मस्जिद में ॾिसी आयो आ पया हेरे तवज्जो इन महीने जी 21 तारीख तुझे मुझे मुर्शिद अलीउल मुर्तजा जी शहादत थी आ आथे कूफे जी जामे मस्जिद में केडो त अलीउल मुर्तजा जो शान आमद काबे में शहादत मस्जिद में ओ मुझा सोना जियो जो अलीउल मुर्तजा कूफे जी जामे मस्जिद में नमाज पढ़न जे इरादे से आयो हाने बस 2 मिनट पंजो कंधड़ो झुकाए मौला अली जी शहादत बुधी वठो ओ मुझा सोना मुझो मुर्शिद अली जियो जो नमाज पढ़न जे इरादे से नियत शुरू कई मुझो मुर्शिद अली सजदे में आयो तमा के हिकड़ी गाल बुधाए छजा मौला अली जडे भी नमाज पढ़दो हो सजदे के लंबो कंदो हो त्रिघो कंदो हो गुलाम अर्ज कंदा या अली तू जडे भी नमाज पढ़दो आ सजदे के लंबो कंदो आ सजदे के त्रिघो कंदो आ मुझे मुर्शिद अली फरमायो मां अली जैसी तई सजदे में करीम रब जो दीदार नाया कंदो पंजो सर मथे नाया खणदो पतो पियो तो मौला अली जी नमाज सा मोहब्बती साईं ऐं हिन दौर में मां हैदरी उन खे चवंदो आहियां हैदरी उन खे मञंदो आहियां जेको नमाज पढ़ंदो आहे साईं हाफ़िज़ नमाज मौला अली जॾहिं नमाज कदा नथो करे त तव्हां छो नथा पढ़ो तव्हां छो नथा पढ़ो सच्चो हैदरी उहो आहे जेको नमाज पढ़ी ॾेखारे नमाज मौला अली उन सां मोहब्बत कंदो जेको नमाज पढ़ंदो बाबा हे तव्हांजे ॻोठ जी मस्जिद आहे जवाब सही दीदो नढड़ो सवाल आ सही जवाब दीदो हक गालाए जो हक हे तमा जे गोठ जी नढड़ी मस्जिद आ अल्हम्दुलिल्लाह तमाम सोनिया जन खिदमत कया अल्लाह उन जा बेड़ा पार कंदो हे विचा बाजार आ हेडा मस्जिद आ होडा मकान आ मां कंजे मथा हमलो नथो कया पर हक जी गाल कंदो मौला अली ही रस्तो वठियो अचे मकान दे विदो या मस्जिद दे ईंदो मस्जिद में तमा अचो न अचो पर हक जी गाल त कयो न अब होडे वीदो या मस्जिद रे ईंदो
साईं हाफिज़ तू तो ॾाढा चवनि मस्जिद में ईंदो न वो मौला अली के काथे ॻोल्हियूं मस्जिद में पतो पियो मौला अली उन्हनि खे मिलंदो जन जी मस्जिद सां मोहब्बत हां ऐं मौला अली जी कुरान सां मोहब्बत हुई कुरान जो हाफिज़ हो मदीने वारे साईं जी हदीस आलिम मां मुस्तफा जे सीने जा वार आहिनि ऐं कुरान जा हाफिज़ अलीउल मुर्तज़ा जे सीने जा वार मौला अली कुरान जो हाफिज़ हो कुरान जो हाफिज़ हो हिकड़े मिनट में कुरान पाक जा 30 सिपारा पढ़ी वेंदो चवण जो मकसद ई हुआ ओ मुसलमान भा जेकॾहिं तू चाहीं थो अलीउल मुर्तज़ा मिले अलीउल मुर्तज़ा जो कुर्ब मिले पो 5 वक्त नमाज पढ़ पो मौला अली तुंहिंजो आ तू अलीउल मुर्तज़ा जो सुभान अल्लाह ये न चवंदो कर नियत साफ़ नमाज माफ़ ये न चवंदो कर जेकॾहिं इए चवी थो तो इए भी चओ नियत साफ़ मानी माफ़ चाह माफ़ पानी माफ़ खाइण पीअण माफ़ जे मानी माफ़ नाहे त नमाज भी माफ़ ना क़यामत जे ॾींहुं पहिरियों पुछाणो नमाज जो थींदो अल्हम्दुलिल्लाह जेड़ी सुहिणी मस्जिद आहे हिन में जमायत भी ओड़ी हुजे तो मुझा सोना मौला अली जियां जो नमाज शुरू कई इब्ने मुलजिम सभई जो लानत हुजे ॾाढा चओ आल भाई जे दुश्मन ते आल भाई जे दुश्मन ते साईं गुलजार थोड़ो हिन जो ॿुधाऊं आल भाई जे दुश्मन ते जंदा 5 तन नाल प्यार नहीं उदे कल में ते एतबार पंजा थई परावा थई साईं खां दो वठी जंदा 5 तन नाल प्यार नहीं उदे कल में ते एतबार नहीं जे आले रसूल दा दुश्मन है तेरा बेड़ा हो या पार नहीं जंदा 5 तन नाल प्यार नहीं उमरा सोना हजरत मौला अली जी जो सजदे में आयो इब्ने मुलजिम मलऊन लानती खंजर जो वार मुझे मुर्शिद अलीउल मुर्तज़ा जे मथा कयो खुदा जो कसम अलीउल मुर्तज़ा के खबर नाहे त माखे खंजर लगो आ माखे जख्म पोतो आ दर्द पोतो आ उहा जमीन जी टुकड़ी खून सा तर थी वई मुझे मुर्शिद अली जी जो सलाम वरायो गुलामन अर्ज कयो या अली हेडो सारो तवा के जख्म हेडी सारी तवा के तकलीफ हे जमीन जो टुकड़ो खून सा तर थी विया ओ मुझा सोना मुझे मुर्शिद अली फरमायो माखे का भी खबर ना है माता अल्लाह जे दीदार में हुयुस या अली मुश्किल कुशा तुझी शुजात के सलाम सबई जो या अली मुश्किल कुशा तुझी शुजात के सलाम शेर हक शेर जली तुझी शहादत के हाथ खणी चो शेर हक शेर जली तुझी शहादत के सलाम ओ मुझा सोना बई शहजादा हजरत इमाम हसन हुसैन ओ मुझा सोना उन यतीम बार खां पुछ जंहिंखे अबो कोन्हे अब्बा अब्बा हूंदा आहिनि अब्बे जो प्यार उन्हनि खां पुछ जंहिंखे अब्बे जो प्यार नाहे मिलियो बहरहाल ॿई शहजादा पंहिंजे अलीउल मुर्तज़ा खे बाह खां पकड़े पंहिंजे घर ॾांहुं वठी आया ॿई शहजादा रोंदा रहिया अर्ज़ कंदा आहिनि ओ बाबा अली खुदा जे वास्ते असांखे अकेलो न कर असांखे यतीम न बना मुझे मुर्शिद अली फरमायो ओ बचड़ा हसन ओ बचड़ा हुसैन अल्लाह जी रजा में राजी रहो इन्नल्लाह मअस्साबिरीन अल्लाह सब्र वारन सां गदा ओ बचड़ा हसन ओ बचड़ा हुसैन मां अन करीब अलीउल मुर्तज़ा तव्हां खां मोकिलाइण वारो आहियां मां ॾिसां थो मुझो महबूब मदीने जो घोट मां अली के सॾे रहियो आ अवां जी अम्मा फातिमा ज़हरा मां हैदरे करार के सॾे रही आ ओ मुझा सोना उन खां बाद ॿई शहजादा भजंदा डोड़दा इब्ने मुलजिम के पकड़े अलीउल मुर्तज़ा जे आॾो पेश कयूं ओ बाबा
इजाजत दे त हाणे जो हाणे हिन ज़ालिम जी मुंडी लाहे जहन्नम जे हवाले कयूंस। ओ मुझा सोना मुझे मुर्शिद अली फरमायो ओ बचड़ा हसन ओ बचड़ा हुसैन मुझे कातिल खे चूंडी भी नहण जो चूंडी भी नहण जो। मां जाना मुझो कातिल जाने मुझो अल्लाह जाने। इमामती इनके घर की है अदालत इनके घर की है। गुनहगारो न घबराओ अरे बुरू को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है। मुझे सोने अली फरमायो ओ बचड़ा हसन हुसैन वञो घर मां वो थधो पानी वो थधो शरबत खणी अचो। ओ मुसलमान भाइर ओ सैयद मज़लूम भी हूंदो आहे सैयद बहादुर भी हूंदो आहे त सैयद साबरीन भी हूंदो आहे। ॿई शहज़ादा थधो शरबत खणी आया। मुझो मुर्शिद अली पंहिंजे पाक हथनि सां पंहिंजे कातिल खे पीआरे पियो मगर इब्ने मुल्जिम इनकार कयो। अर्ज़ कई या अली मता इन में ज़हर हुजे मां न पीअंदुसि। मुझे मुर्शिद अली फरमायो ओ बदबख्त बदनसीब तोखां अल्लाह नाराज़ा तू जहन्नमिया छो जो हुजूर जी हदीस आ व हुर्रिमतिल जन्नतु अला मन ज़लम अहल बैती जेको अहल बैत सां ज़ुल्म कंदो उन खां जन्नत हराम आ। ओ बदबख्त बदनसीब अल्लाह तोखां नाराज़ा। अॼु जे कॾहिं मां अलीउल मुर्तज़ा हैदर करार जे हथन जो हे शरबत पीहा मां अली तोखे जन्नती बनाए छॾियां। जंदा पंज तन नाल प्यार नहीं उन्दे कल में ते एतबार नहीं। जे आले रसूल दा दुश्मन है तेरा बेड़ा हो या पार नहीं। जंदा पंज तन ना नींदुई खिदरी हयाती खुदा मुंजा साई कंबर वारा। नींदुई खिदरी हयाती खुदा मुंजा साई हुदे शाद आबाद सदा